Haji Syafiul Saab, Sekolah Datuk Saab, undi टीम yang sentiasa yang Jalan Sadar, yang Jalan di Tanding, Dividan Sadar, Dividan di Tanding, मुझे बहनों, आई उस्ताद इताद के मजबूत करने वाला मुझे उस्ताद अस्सलाम वालेकुम जी भुट्टो जी उस्ताद राजी मेरी ताज सबनी के जाम सारी मुबारक मुझे जो हाजी शफी जी जेका हिम्मत ऐं मेहनत सिकंदर जेको जी हिम्मत ऐं मेहनत अॼु उन्हनि जी कामयाबी सूरत में उन्हनि मौत कयो आहे तव्हां सभिनी खे मुबारक पूछो असीं आया मुबारक ॾियणु पर हुते उस्तादनि जा मसइला ॿुधासीं ऐं जज़्बाती तकरीबूं ॾिठियूं मूंखे यकीन आहे त साईं सरदार शाह उस्ताद दोस्त वज़ीर आहे ऐं जॾहिं बि असीं मिलूं था त उस्तादनि जी कोशिश करे थो त उनजा मसइला हल थियनि साईं मुराद साहब चाहे थो मसइला हल थियनि हाजी शफी सूरत में तव्हां उस्तादनि जी सूरत में हमेशह पीपल्स पार्टी हुकूमत जी ॾिसो कुर्बानी ॾियण जी हाणे उस्तादनि खे ज़रूरत कोन्हे हाजी साहब सिकंदर साहब चवंदा त हाणे जेका असांजा मसइला हल न थिया त असीं पंहिंजो रत ॾींदासीं रत सिंध सदाईं ॾिनो पीपल्स पार्टी लीडरशिप ॾिनो शहीद राणी ॾिनो भुट्टे साहब ॾिनो ही कंहिंजे लाइ ॾिनो ही तव्हां उस्तादनि मज़दूरनि हारियुनि पेरनि उघाड़नि लाइ हुननि पंहिंजी जानूं ॾिनियूं त तव्हीं सुखिया थियो तव्हीं आबाद थियो रोटी कपिड़ा मकान जो नारो ईअं कोन लॻो केतिरा हज़ार असांजा कारकुन शहीद थी विया छो जो हू पाकिस्तान मोहबत कंदड़ हुआ सिंध मोहबत कंदड़ हुआ जमूरियत जा हामी हुआ हुननि तव्हांखे असांजे सुठो ॾिसणु चाहियो हिन मुल्क खे ख़ुशहाल ॾिसणु चाहियो तव्हां ते असांखे फर्ज़ु आहे हिन मुल्क जी हिफ़ाज़त करियूं हिन सिंध जी हिफ़ाज़त करियूं ऐं इहा जदोजहद जेका हाजी साहब जी कसम खयो आहे या वेठल उस्तादनि कसम खयो मूंखे अञा मां उमेद आहे त पंहिंजा स्कूल असांजा ग़रीब ॿार इहे कोन्ह छो जो माउ पीउ जे करे ॿार खे स्कूल में मोकिले थो तुंहिंजी तालीम हुनजी तरबियत वधि में वधि उस्ताद करे तव्हां में उमेदूं हिन क़ौम जो तव्हां में उमेदूं हिन सिंध जो हिन पाकिस्तान जो तव्हां में उमेदूं ही नंढड़ा नंढड़ा मसइला हल थी वेंदा का ज़रूरत कोन्हे हा असीं एहतियात करियूं घड़ा आहियूं जॾहिं मजबूर थियूं बिल्कुलु हणो असीं तव्हां खां करियूं पीपल्स पार्टी हिन जदोजहद में हमेशह गॾु रही अॼु बि जेकॾहिं पीपल्स पार्टी रोडनि ते निकिरे थी पाणी जो मसइलो हुजे लाइट जो मसइलो हुजे गैस जो मसइलो हुजे नौजवान जे रोज़गार जो मसइलो हुजे त पीपल्स पार्टी जा कारकुन पीपल्स पार्टी जा उम्मीदवार पीपल्स पार्टी लीडरशिप पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ पाण रोकंदी छो जो इहे हक़ आहिनि मूंखे महसूसु थिए थो जेका उस्तादनि खां अॻे त विड़ी पियो ही पहिरियों सिंध हुकूमत आहे जंहिंमें 1 लख उस्तादनि खां वधीक नौजवाननि खे नौकरियूं मिलियूं पूरे मुल्क में ॾिसो इहा सरदार शाह साईं मुराद शाह जी जदोजहद त असीं ग़रीब पंहिंजे उस्ताद जो औलाद हुजे या मज़दूर हारी जो उनखे रोज़गार छो न 1 लख उस्तादनि जी नौकरी हाणे उन्हनि खे हिमत कराइणी आहे करणी आहे तव्हांखे उन्हनि खे ॾढ ॾियणी आहे त ड्यूटियुनि ते सही पाबंदी असां ठीको कोन कयो आहे पंजाबी हुजे मुआज़ हुजे सिंधी हुजे पठान हुजे हिन मुल्क जो हिन सिंध जो मालिक पर मालिक तॾहिं आहे जॾहिं सिंध जे नौजवान लाइ विढ़ंदो सिंध जे हारी नारी लाइ विढ़ंदो सिंध जे हर ग़रीब मिसकिन लाइ तव्हां दोस्तनि खे वरी बि मुबारकूं ॾींदुसि छो जो हिते गर्मी एतिरी आहे जो हाजी साहब जेतिरो असांजो पधर कढायो आहे तव्हां उस्तादनि जो लाइ केतिरो मोकिलियो ऐं सम्झो त सॼे साल इलेक्शन जो कोन पर इहा बि हिकिड़ी जदोजहद आहे इहा वेहण बि हिकिड़ी जदोजहद आहे हीअ ॿुधण बि हिकिड़ी जदोजहद आहे हीअ सिखण बि हिकिड़ी जदोजहद आहे तव्हां दोस्तनि खे सभिनी खे जाम सारियूं मुबारकूं हुजनि तव्हांजे हर अमल में असीं गॾु आहियूं तव्हांजी तकलीफ़ असीं असेंबली ताईं पुॼाईंदासीं तव्हांजी जेके जाइज़ मसइला हूंदा असेंबली में वेंदा
सरदार साहब जे साईं मुराद साहब जे पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो साहब हुजे तव्हां सां गॾु ऐं इंशाअल्लाह तव्हां सां गॾु रहंदा। तव्हांजी वॾी महिरबानी। जीए भुट्टो, जीए तेजरानी, जीए उस्ताद। जी उस्ताद साहब।